अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अज जी इन वीडियो में असा गाल करदासी न्यू जॉब अपॉर्चुनिटीज के बारे में जेके सिंध पुलिस में आयु आहिन। ही जॉब अपॉर्चुनिटीज आहिन इंस्पेक्टोरेट जनरल सिंध प्रिजन्स एंड करेक्शन सर्विसेज में। इनमें प्रिजन्स कांस्टेबल जो 1258 जायूं आहिन मेल कैंडिडेट्स जे लाइ, लेडी प्रिजन्स कांस्टेबल जो 97 जायूं आहिन फीमेल कैंडिडेट्स जे लाइ। इनमें जेके क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे उहा मेट्रिकुलेशन आहे ऐं उम्र जी जेका हद आहे उहा 18 खां 28 साल आहे। फिजिकल क्राइटेरिया आहे मेल जे लाइ वो हाइट जेका है 5 फुट 5 इंच है और फीमेल जे लाइ हाइट 5 फुट है। इनमें चेस्ट मिनिमम रिक्वायर्ड है मेल जे लाइ सिर्फ 33 इंच और विथ 1.5 इंच एक्सपांशन। इनमें रनिंग है 1600 मीटर 7 मिनटन में मेल कैंडिडेट जे लाइ और वॉकिंग है 800 मीटर 14 मिनटन में फीमेल कैंडिडेट जे लाइ। हाँ इनमें अप्लाई करण जो तरीक़ेकार है सभी का पहिरियां तव्हां पीटीएस की वेबसाइट ते वेंदो जंहिंजो URL है www.pts.org.pk। उतां तव्हां एप्लीकेशन फॉर्म और डिपॉजिट स्लिप डाउनलोड डिपॉजिट स्लिप की जेका फी है वह 600 रुपया और 50 रुपया टोटल 650 रुपया है। फिजिकल और रिटन टेस्ट की वह तव्हां पे कंदव और तव्हां के एप्लीकेशन फॉर्म फिल करणो है डाउनलोड करे और वो तव्हां के एप्लीकेशन फॉर्म फिल करे पोइ तव्हां के कुरियर सर्विस जे थ्रू मोकिलणो है पीटीएस जे हेडक्वार्टर जंहिंजो एड्रेस है 3rd फ्लोर अदिल प्लाजा फजले हक रोड बिल्लू एरिया इस्लामाबाद। इन जी जेका लास्ट डेट है वह 22 अगस्त 2022 है। फॉर्म अञा वेबसाइट ते न रखियो वियो आहे। 1-2 ॾींहनि में फॉर्म अची वेंदो ऐं तव्हां पोइ पीटीएस जी वेबसाइट तां फॉर्म डाउनलोड करे डिपॉजिट स्लिप डाउनलोड करे चालान पे करे ऐं तव्हां इन में अप्लाई करे सघो था। उम्मीद था कयूं तव्हांखे समझ में अची वेंदो। ही जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज आयूं आहिनि सिंध पुलिस में इन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।